अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त नाई। कहाणी पन्नू। संगत जी गॾिजाणीअ खां पोइ मयारी ऐं ग़ैर मयारी अदब ते बहस छिड़ी पियो। दोस्तनि इल्ज़ाम लॻायो त प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां ग़ैर मयारी अदब खे प्रोमोट करण जे करे मुआशिरे अंदरि बिगाड़ वधंदो वञे थो। ऐं बहस में हिसो वठंदे चयो, पहिरियों त ग़ैर मयारी शाइरी हुजे, कहाणी हुजे, ड्रामो हुजे, मां उनखे अदब ई न आहियां मञींदो। ॿियो, असां उन्हनि इदारनि ताईं मयारी लिखणियूं पुॼाईंदासीं न त ज़ाहिर आहे हू इंतज़ारु त कोन कंदा या पंहिंजी पब्लिकेशन ऐं ट्रांसमिशन जो सिलसिलो रोके पाण खे लखें किरोड़ें रुपयनि जो नुक़सानु त कोन ॾींदा न। अहमद मुंहिंजी ॻाल्हि खे रद्द कंदे चयो, ईअं न आहे। उते मयारी लिखणियूं बि पुॼनि पियूं, मगर प्रोड्यूसर रिस्क खणण लाइ तयारु न आहिनि। अॼुकल्ह माण्हू मार धाड़, बंदूक, छोरियूं भॼाइण, धाड़ेलनि, वॾेरनि ऐं सरदारनि जे हराम पाइण वारियूं लिखणियूं पसंदि कनि था। सिकंदर, छुटल, मिठल सभु अहमद सां गॾिजी विया। पोइ बि मुंहिंजो इख़्तिलाफ़ु जीअं जो तीअं रहियो। सुबुह सां कराची वञिणो हो। पाण सां कहाणियूं, ड्रामा, शाइरीअ जा फाइल खयमि। कमुकार उकलाए प्राइवेट टीवीअ जे MD सां मुलाक़ात लाइ स्टेशन वियुसि। अदाकारनि, राॻियुनि जी अचु वञु लॻी पई हुई। मिलणु मुश्किल लॻी रहियो हो। दर ते बीठल पटेवाले खां प्रोड्यूसर जो पुछियुमि, साहब ॾाढो मसरूफ़ आहे, अॼु मुश्किल मिली सघे। मूं पटेवाले जे हथ में 100 जो नोट ॾिनो। पटेवालो राज़ी त खड़ा ते खीर पियारे। चिट खणी वापसि वरियो ऐं अंदरि वञण लाइ चयईं। डिघी मेज़ साम्हूं वॾी चेयर ते नंढे कद जो MD वेठो। हथ सां वेहण जो इशारो कयईं। कुझु घणियूं हिक ॿिए ॾे ॾिसंदा रहियासीं। पोइ मूं ॻाल्हायो, मां अली मोहम्मद उर्फ़ अली आहियां, कहाणीकार, ड्रामा राइटर आहियां। तव्हां वटि सुधरियल सिंध जो केस खणी आयो आहियां। तव्हां समेत सभिनी TV चैनलनि ते ग़ैर मयारी शाइरी ऐं ड्रामा हलनि था। धाड़ेल ड्रामनि जा हीरो कयो था। छोकिरियुनि जी भॼी शादी करण खे मोहबत जो रंग ॾियो था। वॾेरे, सरदार ऐं पीर खे प्रोजेक्ट कयो था। जेको सिंध जी वहदत, ख़ुशी ऐं ख़ुशहालीअ जो दुश्मन आहे, औरत खे शोपीस करे पेश करियो था। उहा बि इंसान आहे, उन जा असां जेतिरा ई हक़ आहिनि। इहो सभु ॾिसी माहौल में फ्रस्ट्रेशन पैदा थिए थी, बिगाड़ अचे थो। असांजा ॿार कलम किताब बदिरां चोर धाड़ेल जी रांदि खेॾनि था। हिक साईअ में चई प्रोड्यूसर जे अखियुनि में निहारियमि। प्रोड्यूसर जे अखियुनि में डिघी न खुटंदड़ हैरत हुई। मुंहिंजी उपराइप हिन खे अञा बि हैरत में विझी रही हुई। MD बेल हईं। पटेवाले खे पाणी ऐं चांहि आणण लाइ चयईं। हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायईं। मूं फाइल खोलियो, मुख़्तलिफ़ ड्रामनि जा स्क्रिप्ट संदसि साम्हूं रखिया। साईं, ही ड्रामो ॾिसो, हू ड्रामो ॾिसो। तालीम जे ज़रिए ई तब्दीली आणे सघिजे थी। सभिनी बुरायुनि खे ख़तमु करण लाइ तालीम खां सवाइ को बि रस्तो न आहे। मुआशिरे खे सेहतमंद बणाइणो पवंदो। सभु जूं सभु बुरायूं पाड़ूं ख़तमु थी वेंदियूं। प्रोड्यूसर अञा ताईं ख़ामोश हो। मूंखे पक आहे अव्हां खे मयारी ड्रामा मिलंदा न हूंदा। ही ड्रामा मां अव्हां लाइ खणी आयो आहियां। MD ख़ामोश। हिन जे अखियुनि में न सम्झ में ईंदड़ हैरत हुई या बेज़ारगी हुई। चांहि अची वई। प्रोड्यूसर ख़ामोशीअ खे टोड़ींदे ॻाल्हायो, नौजवान, तव्हां ड्रामा ॾेई वञो। मां गॾिजाणी करे कुझु ॾींहंनि में अव्हां जा ड्रामा टेलीकास्ट कराईंदुसि। मां ख़ुशि ऑफिस मां निकितुसि।
कुझु ॾींहंनि खां पोइ ॻोठु वञण खां अॻु हिकु MD सां मिलण लाइ TV स्टेशन आयुसि। पटेवाले मुलाक़ात खां माज़रत करे इंतज़ार लाइ चयो। काफ़ी वक़्तु गुज़री वियो। बुख अची पासा वरिता। मुलाक़ात जे इंतज़ार जे करे होटल ते बि न पिए वियुसि। पेट झल लाइ चणनि वारे खां चणा वठी खाइण खां पोइ पन्ने सां हथ उगण वारो ई हुयुसि। पंहिंजे अखरनि ते नज़र पई। ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। प्रोड्यूसर खे ॾिनल ड्रामनि वारा पना मुंहिंजे हथ में हुआ।